छाका अॼु भला शहबाज खान खे कीअं यादि कयो अथव? जॾहिं कंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थींदा आहिनि त शाका तोखे यादि कंदो आहे। त छाका पोइ माल किथे आहे? शहबाज खान तोखे हिन कम जो सिर्फ़ु ₹1,00,000 ॾींदुसि। छाका हिन दफ़े ₹1,00,000 न, माण्हू मारण जा पूरा ₹2,00,000 वठंदोमांइ। जेकॾहिं सम्झ में अचई त कमु मूंखां कराए, न त ॿियो को माण्हू पकड़। छाका सम्झो तव्हांजो कमु थी वियो। जान के खतरो है, मां हमरा को लिखी वेठो आहियां। मूंखे बचाइण जी कोशिशि कयो सर, बचायो मूंखे, बचायो सर। सर हाँ, पीर शेर वारे जंगल वटि सर, जल्दी अचो सर, मां तव्हांजो इंतज़ार थो कयां सर, जल्दी अचो। हाँ सर। दादा ॿुधो आहे त मुख्तियार कोर्ट में गवाही ॾियण लाइ असांजे ख़िलाफ़ तयारु थियो आहे। शायदि हुनखे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यारु न आहे, तॾहिं असांजे ख़िलाफ़ कोर्ट में गवाही थो ॾिए। जिते 5 माण्हू मारिया आहिनि त उते 6 बि मारींदासीं। हलो मूंसां। दादा इंस्पेक्टर देवा जो टाइम अचण जो कोई कोन्हे को, कहिड़ी वक़्तु बि अची सघे थो। जेतिरो थी सघे त मुख्तियार जो कमु ख़तमु करे लिखता हलिया हलो। तुंहिंजी एॾी ज़रूरत, तूं असांजे ख़िलाफ़ सुभाणे कोर्ट में गवाही थो ॾे।
हल थाने ते। ॿुधाए तव्हांजो अॻिलो प्लान छा आहे? एतिरा कच्चा न आहियूं जो कानून जे अॻियां सभु कुझु ॿुधाए वेही रहूं। त तूं ईअं सची न कंदे हा? इंस्पेक्टर एतिरो मार जेतिरो तूं बि बर्दाश्त करे सघे। न माइकल न इंस्पेक्टर ॼाणे ऐं मां ॼाणियां। हथियार रखी तूं पाण खे ताक़तवर थो सम्झे? चङो माना ही वठ माइकल।